पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर ज़ाहिद शाह बुखारी चयो आहे त नाम निहाद ब्लैकमेलर आदम शंबाणी भतो न ॾियण तां कूड़ा वीडियो ठाहे ब्लैकमेल कंदे अजाया इल्ज़ाम पियो हणे। मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ाहिद शाह बुखारी चयो त अॻु मुंहिंजे हक़ में सोशल मीडिया ते ख़बरूं हलाए तारीफ़ुनि जा गीत ॻाईंदो हो। जॾहिं खां खेसि पैसा ॾियणु बंदि कया आहिनि उन ॾींहं खां अजाई इल्ज़ाम तराशी करे सोशल मीडिया ते पोस्टूं रखे पियो। मुंहिंजो ज़मीर साफ़ आहे, कंहिंखां ड्रिजण वारो न आहियां। आदम शंबाणी सहाफ़ी न पर हिकु आरी मशीन जो मज़दूर आहे जेको सहाफ़त जी आड़ में सिर्फ़ ब्लैकमेलिंग जो धंधो पियो करे। ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवणु हो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मिस्कीन औरतुनि जी मदद करे रहियो आहियां। कंहिं बि औरत खां कटौती न पिया करियूं। औरतुनि जा आयल पैसा बग़ैर कटौती जे इज़त सां खेनि मिलनि था, जॾहिं त ॿियनि सेंटरनि ते उस ऐं गर्मी में बि कटौती करे रक़म ॾिनी वञे थी। हुन चयो त लेबर कॉलोनी जे फ्लैटनि सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। फ्लैट लेबर खाते सिंध जा आहिनि ऐं लेबर खाते जी ऑफिस पिणु मौजूदु आहे जिते ऑफिसर वेही फ्लैटनि जी निगहबानी कनि था ऐं लेबर खातो सिंध ई फ्लैट अलॉट कंदो आहे। सैयद ज़ाहिद बुखारी चयो त सखर हाउस वारनि ई खेसि लेबर कॉलोनी में मिस्कीन औरतुनि जी मदद लाइ ऑफिस खोले ॾिनी आहे। सैयद ज़ाहिद बुखारी मीडिया जे तंज़ीमी अॻवाननि खां मुतालबो कयो आहे त माण्हुनि खे ब्लैकमेल कंदड़ आदम शंबाणी ख़िलाफ़ मीडिया जी तंज़ीम कार्रवाई करे खेसि निकाली ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।